अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अय्यदल इस्लाम बिल मदारिसिद्दीनिय्या वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना व नबिय्यिना मुहम्मदिन साहिबिल मिल्लतिल हनीफिय्यह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ पढ़ो सभी वडे आवाज़ सां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत एहतराम जी काबिल उलमाए किराम हुफ़ाज़े इज़ाम ऐं प्यारा मुसलमान भाइरो अजीज़ दोस्तों, असांजे हिन सिंध जे अज़ीम मुजाहिद रात ॾींहं दीन जे ख़िदमत में कम में कोशान नामूसे रिसालत जो मसालो हुजे या दीनी को भी मामलो हुजे उनमें अग भरो। मुझी मुराद मुजाहिदे दीनो मिल्लत आशिक़े रसूल हज़रत अल्लामा मौलाना साईं जहांगीर रिज़वी
अला सही साईं के खिजरी हयाती दे सनुन सायो ता देर सां सभिन जे मथां कायम रखे पाण पंहिंजे हिन दीनी इदारे जी इब्तिदा दीनी प्रोग्राम सां मशाइखन बुजुर्गन दुर्वेशन अल्लाह वारन जे दुआउन सां करण फरमायो आ अल्लाह सही साईं जूं कोशिशूं कबूल करे जेके तावन कंदड़ हन उन्हनि खे बि रब करीम दीन दुनिया जूं भलायूं अता फरमाए कुरान शरीफ मां जेके प्यारा अल्फाज मूं पढ़िया हन उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो सभई पहिरियां गौर सां अल्लाह जो कुरान ॿुधजो अल्लाह से फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। ईमान वारन ते अल्लाह थोरो कयो थोड़ी निजी डिले घटा लाउडारा थोड़ी घटाई अरबी लफ्ज़ है मन लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन यो मन जो जेको लफ्ज़ आ यो सीगा वाहिद मुज़क्कर गायब फ़िल मादी मुतलक मुस्बत मालूम असल इन जो मुजर्रद मादू आहे मिन्नत आई मिन्नत जी माना चाहे वडो थोरो नडो थोरो न वडो थोरो अल्लाह जो त मोमिनन ते वडो थोरो कयो आ जो इन्हनि मां शान वारे रसूल खे मोकिलियुम अवा थोरो वडो आहे या नाहे ॻाल्हायो एरो दिलबर नबी असां खे मिलियो जेको हर जगह ते हर वक्त सफर में हज़र में जंगिन में पर आखिरी टाइम ते संदुन ज़ाहिरी विसाल खां बाद में भी संदुन चप मुबारक चुरिया पे ऐं सहाबन ॿुधो त पाण अल्लाहुम्मा उम्मती उम्मती चई रहिया उन हबीब जो मिलन वडी नेमत अल्लाह ताला फरमायो त मूं तव्हां ते वडो थोरो कयो जो तव्हां में मूं शान वारो रसूल मोकिलियो मुझा मौला उन जे मोकिलण जो भला मक़सद कहिड़ो अल्लाह ताला फरमायो यतलू अलैहिम आयातिही ओ महबूब इन्हनि मोमिनन ते खुदा जे किताब जूं आयतूं पढ़ंदो आ मालूम थियो त कुरान करीम जी तिलावत नबी करीम जे जुमला मकासद मां हिकड़ो मक़सद आ अॼोके दौर में के जाहिल चवंदा अदा रुगी रटे ते पिया कुरान पढ़ो न माना जी ख़बर न तर्जुमे जी ख़बर न तशरीह जी ख़बर ऐं अल हाफ़िज़ु कल जाहिल हाफ़िज़ माना जाहिल हालांकि या ॻाल्हि सरी ग़लत आ कुरान करीम जे मक़सदन मां हिकड़ो मक़सद
इहो भी आहे त क़ुरान करीम जी माण्हू तिलावत करे ऐं खुद मदीने जो मीर क़ुरान करीम जी तिलावत कंदड़ा मदीने शरीफ जे शहर में बुखारी शरीफ में किताब तहज्जुद जे अंदर हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत त मदीने जो शहर थकल वेठा वला छो बुढ़ा अलाए कहिड़ो फिक्र अथव त केॾी महिल लहंदो ईअं न कयो कुछ होश बि रखो ऐं सुभान अल्लाह ज़ोर सां चओ शहर कहिड़ो आहे साईं मदीनो मुंहिंजे वालिद साईं मुफ़स्सिर क़ुरान जी हिकिड़ी पुराणी नाता साईं फरमाए थो मदीनो मदीनो वाह 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 चओ मदीनो मदीनो वाह जेके सिक सां पहुता तन जो थियो साफ़ सीनो आ मदीनो मदीनो पर खुदा अदब दी ये न मदीने में सॼो ॾींहुं मोबाइल खे लॻो पियो जे क़ुरान विसरी वञे हदीस विसरी वञे मदीने मुनव्वर जा माण्हू मिठा हन असां दिल रुबा जे दर ते रोंदे ॾिठा हन चओ मदीने मुनव्वर जा हथ मथे खणी चओ मदीने मुनव्वर जा माण्हू मिठा हन असां दिल रुबा जे दर ते रोंदे ॾिठा हन उहे कीअं मञीदा जन जे अंदर में यकीनो आ चओ मदीनो मदीनो आ मदीने जो शहर रहमत जो बहरा सरदारी दो जहान जे दरबार जो शायरा हजरत अब्दुल्ला बिन रवाहा महबूब मुस्तफा जे सामूं संदुन शान में शेर पियो पढ़े संदुन शान में शेर पढ़िया अथसि बुखारी में मौजूद आहिनि अॼु हिकिड़ो मर्ज़ थी वियो आहे असांजे माण्हुनि में नौजवान अदा बुखारी में आहे मुस्लिम में आहे यानी माण्हुनि जो इहो हिकिड़ो ज़हन ठाहे छॾियो अथनि नेटनि मौलवियुनि त जेके रिवायतूं बुखारी ऐं मुस्लिम में हुजनि उहे सही आहिनि ॿियूं सही कोन्हे हालांकि बदीउद्दीन राशिदी पीर झंडे वारे जो वॾे में वॾो पंजाबी शागिर्द हो ज़ुबैर अली ज़ई उन जूं नेट ते अहले हदीस उन खे मञीदा आहिनि त बाबा असांजो वॾो मौलवी आहे उन ज़ुबैर अली ज़ई बे यूट्यूब ते क्लिप मौजूद अथसि हिकिड़े चयोसि पंहिंजे मुल्ले त बाबा बुखारी में आहे मुस्लिम में आहे त चई त इन शर्तनि खे असीं मञूं ई कोन था इहा ॻाल्हि लग़व आहे अजाई आहे बुखारी मुस्लिम में हुजण जरूरी कोन्हे जरूरी इहो आहे त हदीस सही हुजे रिवायत में खराबी न हुजे हाणे इहा रिवायत जेका मां तव्हां जे साम्हूं पढ़ां पियो इहा बुखारी शरीफ में मौजूद आहे सोना नबी वेठा आहिनि मदीने शरीफ जे शहर में सरदारे दो जान जो सहाबी हजरत अब्दुल्ला बिन रवाहा इहा रिवायत हजरत अबू हुरैरा थो करे त मदीने जे साईं जे साम्हूं अरबी ज़ुबान में शेर पढ़ी छा पियो चवे जे पियो वफीना रसूलुल्लाह यतलू किताबहू इज़न शक मारूफुम मिनल फज्र सातिऊ
असां में अल्लाह जो रसूल आ जेको कुरान जी तिलावत कंदो आ। हिकिड़ो मसलो इहो मालूम थियो त तिलावत करण का अजाई काने हाफिज़न ते एतराज कंदा हिफ्ज़ जो मदरसो आ हाफिज़ माना जाहिल रुगी रटे ते पिया पढ़न या तिलावत करण उन अजीम वस्फुन में आ जो मदीने जे साईं जे वस्फुन के बयान कंदे अल्लाह ताला फरमाए यतलू अलैहिम आयातिही मुस्तफा इन्हनि ते खुदा जे किताब जूं आयतूं पढ़ंदो आ। सहाबी छा पियो चवे वफीना रसूलुल्लाह यतलू किताबहू इदन शक मारूफुम मिनल फज्र सातिउ अरानल हुदा बादल अमा फकुलूबुना बिही मुकिनातुन अन्नमा काल वाकिउ। हजरत नबी करीम बैठा है सहाबी तो चवे असा के मदीने जे मीर हिदायत देखारी असी दलालत में हासी गुमराही में हासी अंधेरे में हासी अंधा थी चुका हासी शिरक में मुस्तफा सा के हिदायत दिनी अज जे कदे केर चंदो त नबी हादिया हिदायत कंदड़ा शिरक जी फतवा लगंदिया पर मदीने जे साईं जे सामू सहाबी अरबी जुबान में शेर पढ़िया त असा के मुस्तफा हिदायत देखारिया माना हिदायत दिनिया नतीजो ही निकतो त नबी बि उम्मत के हिदायत कंदुआ। ऐ नंबर बी गाल सहाबी तो चवे फकुलूबुना बिही मुकिनातुन असा जूं दिलियूं इन महबूब ते यकीन रखंदड़न अन्नमा काल वाकिउ त जीअं मदीने जो मीर चवंदो आ ये थींदो आ। इन जूं ब मुरादूं हिकड़ी मुराद इहा वा त मदीने जे मीर के वाक़ियात अगन जी खबर आ त सुभाणे हीअं थींदो परीह हीअं थींदो ते परीह हीअं थींदो तॾहिं त सहाबी चयो त जीअं नबी चवंदो आ ईअं थींदो आ। अॼु जे असीं था चऊं त नबीअ खे ख़बर आ नबीअ खे इल्म आ त शिरक जी फतवा थी लगे नबी करीम जे सामूं ए शेर पढ़ी नबी नाराज थे हां सख्ती करे हां घट वध गाल्हाए हां। हजरत अबू हुरैरा तो जे त महबूब चयो इन अखलकुम ला यकूलु रफस ता जो भा गलत कोन थो चवे इहो ता जो भा सही थो चवे। मालूम थियो त सुन्नन जो अकीदो अल्लाह जे हबीब जे सहाबन वारो अकीदो आ ऐं इन अकीदे के खुद मदीने जे मीर पसंद फरमायो आहे। वफीना रसूलुल्लाह यतलू किताबहू इदन शक मारूफ मिनल फज्र सातिउ अरानल हुदा बादल अमा फकुलूबना बिही मुकिनातुन अन्नमा काल वाकिउ। हिकिड़ो मक़सद आहे कुरान जी तिलावत। हाणे इहो नबी जो मक़सद को ख़त्म थी वियो छा इन मक़सद खे अॼु ताईं जारी रखियो पिया अचनि त दीन जा मदरसा कीअं पई तिलावत हले कई सालनि जे अंदरि निहारियो कई हाफ़िज़ निकिरनि पिया ऐं इन्हनि हाफ़िज़नि जो शान नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो सहाबी आ अहले सुन्नत जे दिलनि जी धड़कन मौला अली मञोसि था अलाए कोन था मञोसि सभई असां ते इल्ज़ाम हणंदा सुन्नी अली खे कोन था मञनि अली जूं महफ़िलूं कोन था रखनि। मां जो रमज़ान में कई जलसा अली जे शान ते कया अथऊं ऐं पंजाब कीअ में हिकिड़ी मनक़बत पढ़ी हुयमि पर लाउड वारो कोई टीन न करे थोरो इहो डिले ॾेसि त ॿुधायांव साडा मुश्किल कुशा है अली जेंदे दर्दों पे बण दे वली। अली जो बचड़ो साईं महफूज़ अली साहब वेठो तो जो बाबे जे नाले ते सुभान अल्लाह चई हुई कोन साडा मुश्किल कुशा है अली जेंदे दर्दों पे बण दे वली ओ तई दर्जा वली कीवे पावे जे तई मोर अली साईं न लावे।
सुनन जो अकीदो इमाम रब्बानी मकतूबा शरीफ में मकतूब नंबर 129 में लिखियो तो ओ ते दर्जा वली की वे पावे जते मोहर अली सैन लावे ओ ते बन बागे आकर वली जिले चौखट अली दी मली तो साडा मुश्किल कोशा है अली दे दर तो पे बन दे सुने मदनी अली को बुलाया आया है दर खैबर उड़ाया अली शेरे जलिया पर अली जे आर में नबी जे साहबन के गारियों कौन नहीं नबी जे साहबन ते तबरा लानत मौला अली जी रिवायत है तिरमिजी शरीफ में साईं फरमाइन था जे मानू कुरान करीम के पढ़ियो याद कयो ऐं उन जे हलाल के हलाल समझे हराम के हराम समझे उनके क़यामत में रब इज़्न दींदो त पंहिंजे घर मां मिटन मां माटन मां अजीजन मां रिश्तेदारन मां 10 माण्हू जन्नते जहन्नम वाजिब थी चुको हूंदो अल्लाह ताला फरमाईंदो ओ कुरान जा हाफ़िज़ ए 10 त जहन्नमी हन पर तोखे मां शफाअत जो इज़्न थो ॾियां इन्हनि 10 खे पाण सां गॾु तूं बि जन्नत में वठी हल जा बाबा पंहिंजे बच्चन खे साईं जे मदरसे में छॾिजे या न पढ़ाइजे या न हाफ़िज़ कजे या न नबी करीम फरमायो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह से कुरान शरीफ जे हाफ़िज़ खे चवंदो इक़रा वरतक़ी वरतिल कमा कुंत तुरतिल फी दुनिया फइन मंज़िलतक इंद आखिर आयतिन तक़रउहा ओ कुरान जा हाफ़िज़ जी मुजारब कुरान पढ़ंदो वञ ऐं जन्नत जे ॾाकनि ते चढ़ंदो वञ जिते कुरान पढ़ी बस कंदे उते मूं तुंहिंजे लाइ मंज़िल तैयार करे छड़िया सरकार फरमायो अल माहिर बिल कुरान मा सफरतिल किरामिल बररति वल्लज़ी यततातु फीहि व हुवा अलैहि शाकुर फलहु अजरान औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुरान जो माहिरा आलिम हाफिज़ तजवीद जो ॼाणू सुठन साथन सां गॾु हूंदो पर हिकिड़ो माण्हू कुरान पढ़े थो मदरसे में साईं किबला जहांगीर साईं जे में साईं महफूज़ अली शाह नईमी जे में या के सुन्नी जे मदरसे में के कुरान जे हाफिज़ कारी वट पढ़े तो जुबान में बातान थस पर वरी कोशिश तो करे तो कुरान पढ़ा आम पढ़ंदड़ खे हिकड़ो अजर मिलंदो पर खुदा उन बातले खे बाजुर अदा करे शान ऐं मकाम ऐं इज्जत उन जी वधाए ॾेखारींदो जनते असा जा मानू टोकू कन तंजू कन अदा मुल्ला थी असी बने बचन के मुलो गयो मां जो ता मुल्लो चो या थुल्लो चो असी जना हूं मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा है असा सच्ची पाण के बादशाह समझू था डिंगो जे पर लेखिंदासीं न मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा चो मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा सीधी बादशाह बादशाह युजे पुलिस किथे कदे किथे दवे मानू किथे दो तांसा अगे पोया परे परे करने वाला भोजन में बाजू माना प्रोटोकॉल क्या प्रोटोकॉल कौन था न बाजू न दुनिया में कोने पर एकड़ो आसरो आहे केड़ो त मजा तब है सरकार महशर में कह दे वो देखो हमारा गुलाम आ रहा अज पूछे जो हबीबे खुदा की
गुलामी में क्या है, जरा तुम गुलामी में आकर तो देखो, गुलामी ये है बादशाही से बेहतर, इधर आओ गर्दन झुका कर तो देखो। जिनके तुम बुरे नजरों से ॾिसी नफरत करी, पंहिंजे बच्चन के छॾण में सोची, अरे मदरसे में ॿार छॾिया अलाए छा थींदो, छा मिलंदो, छा नतीजो निकिरंदो। सरकार त उन दौर जे अंदर पंहिंजे साहबन खे ॿुधायो, सहाबियो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु, तव्हां में भले में भलो हुआ जेको पाण क़ुरान पढ़े ॿियनि खे पढ़ाए। अल्लाह ताला फरमाए महबूब जे जुमला मकासद मां, संदुन अचण मां, संदुन बसत मां, अगराज मां, रिसालत जे कमन मां हिकड़ो कम इहो वा त नबी पंहिंजे उम्मतुन ते अल्लाह जे क़ुरान जूं आयतूं पढ़ंदो आ, मिठे आवाज में। महबूब पाण त क़ुरान पढ़ंदा पर सही मुस्लिम में रिवायत आ त हिकड़े दफ़े हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद खे फरमायो, अब्दुल्ला जी मुंहिंजा महबूब अज वेह मदीने जो हरम, सरकार जो करम, उम्मतन जिला हबीब जो भरम। साईं फरमाइन था वेही रह, अज मुखे कुरान बुधा त मां तुझो कुरान बुधा। अर्ज कई मुंहिंजा महबूब मां तो ते कुरान पढ़ा, हालांकि तो ते त कुरान नाज़िल थियो आ। साईं फरमायो ओ मुंहिंजा महबूब, ओ सहाबी, इन्नी उहिब्बु अन अस्मअहु मिन गैरी, मुंहिंजी दिल थी चए ॿियो कुरान पढ़े मां बुधा। अज मुसलमानन जे रूह जी ग़िज़ा गाना बनजी विया, फिल्मूं बनजी वयो, ड्रामा बनजी विया, नाच बनजी वयो, औरतुन खे नचाए पंहिंजे शादिन पंहिंजे महफ़िलुन में अल्लाह खे नाराज करण वारा कम बनजी विया। अगे बुजुर्ग अल्लाह वारा उथंदे कुरान, वेहंदे कुरान, सुम्हंदे कुरान। ऐं खुद मदीने जे मीर पंहिंजे सहाबी खे वेहारे चयो आ, ओ अब्दुल्ला अॼु कुरान पढ़, तुंहिंजे ज़ुबान मामा आमना जो लाल कुरान वेही ॿुधा। इक़रा अलैयल क़ुरान, मुखे ॿुधा। साईं मां क़िबला मां अदब हुजणु खपे। आज तो करे मुझे हबीब मां कुरान पढ़ा। साईं फरमाए पढ़ पढ़, दिल थी मुझी चे त मां ॿुधा। अॻे असां जा मुसलमान कुरान, हाणे कार में चढ़े त कुरान न गाना। हाजी गुलाम नबी में हज़रत तॾहिं दाऊं कयूं त बाबा डुकर चेव थो। कहिड़ो साईं? चे थो डुकर जूं निशानियूं ॾिसण में अचनि पियूं, अॻे छोकरा हाणे नियाणियूं नचनि थियूं। हाणे आबादी गाने से असां मां जो असां वारा पैसा जेके पोखुनि जा वञनि था रागनि में शराबनि में, अल्लाह जे नाले मदरसनि में ॾियण में छा थो थिए? उशरता ते फर्ज़ा, ज़मीन जे आमदनी जो 9 हिसो ॾियण। पोइ न ॾींदासीं त पोइ तबाहियूं ईंदियूं न। आलमन खे को तव्हांजे पैसनि जी ज़रूरत आहे, तव्हांजी भलाई आहे। पीर करम शाह अज़हरी जामिअतुल अज़हर जो फारिग़ तहसील हो, ज़ियाउल क़ुरान तफ़सीर लिखी, वॾो अमीर हो, पर मदरसे जे लाइ हिकिड़े माण्हू वटि ईंदो हो जेको उनखे 500 रुपया ॾींदो हो। हिकिड़े दफ़े वियुसि 500 कोन ॾिनई, वरी ॿियो दफ़ो वियो 500 कोन ॾिनई, वरी टियों दफ़ो वियो 500 कोन ॾिनई। साईं खां पुछो त पीर करम शाह पाण अमीर आहे, पीर आहे, पर 5 समन जे करे माण्हू वटि हली वियो। पुटनि चयो बाबा बादशाह ई छा 500 नथो ॾे त तूं हर छो थो वञेसि? चई बाबा मतां इन जे 5 सवन जे बरकत सां मुंहिंजो मदरसो हलंदो हुजे, ईअं न त लख 2 लख 3 लख ख़ुदा जेतिरी तौफ़ीक़ ॾेई
अल्लाह जी दीन जे हिननि इदारनि में दे खुदा कंदो वधा वधूं दे। हाजी गुलाम नबी मैसर जो शेर पूरो कयां फरमाए पियो डुकर जूं निशानियूं ॾिसण में अचन पियूं अॻे छोकरा हाणे नियाणियूं नचन अदी भेण तुंहिंजो इहो शान नाहे मर्दन में भी नची पाण ठाहे तोॾे ग़ैर माण्हुनि जूं निगाहूं कजन थियूं अॻे छोकरा हाणे नियाणियूं नचन थियूं। सरकार मदीना फरमायो सहाबी किबला कुरान पढ़ त मां ॿुधां साईं मां पढ़ां हा फरमाए पढ़ न मां ॿुधां साईं मां तव्हांजी सब पढ़ त सही हाय वाह 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 फरमाए पढ़ त सही मुंहिंजी दिल थी चए न ॿियो पढ़े मां ॿुधां। सही मुस्लिम में सही सनद सां रिवायत आहे सहाबी फकरा सूरत निसाई सूरत निसा पढ़ियम जॾहिं इन आयत ते पहुतम फकैफ इदा जिना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन व जिना बिका अला हाउलाई शहीदा अखियुं बूटे पे पढ़ियम साईं फरमायो बस कर अखियुं बूटे पे पढ़ियम जॾहिं अखियुं खोलियम निहारियां सरकार जे अखियुनि मां लुड़क पिया वहन पाण रुअन पिया। ओ मुसलमान हिननि हाफ़िज़नि ते चथरूं न कर टोकूं न कर बुरो न समझ ही उहे हाफ़िज़ जन खे मदीने जो मीर पाण विहारे कुरान ॿुधंदो आहे। सरकार जे मक़सदनि मां हिकिड़ो मक़सद कुरान जी तिलावत आहे उन मक़सद खे हाफ़िज़ हलाए रहिया आहिनि ऐं ॿियो मक़सद वयुज़क्कीहिम इन्हनि जे अंदरनि खे जेके गुनाहनि जे करे बुराइनि जे करे कबीरन सगीरन गुनाहन जे दल में फांसी पियो आहे उन्हनि जे करे सरकार फरमाइनि था जॾहिं मोमिन हिकिड़ो गुनाह कंदो आहे उन जे दिल ते हिकिड़ो कारो टिको ठहंदो आहे ईअं गुनाह वधंदा वेंदा उन जी दिल ज़ंग जंदी वेंदी आहे। पाण फरमायूं जॾहिं दिल कटिजी वञे उन दिलनि खे कटियल दिलनि खे मुनव्वर करणु ॿिए के जो कमु कोन्हे मुस्तफ़ा जे निगाह में इहो पावर जो कटियल दिल ते नबी नज़र कंदो आहे त उन कटियल दिल में बि अल्लाह जे नूर जा अलवार अची वेंदा इहो नबी जो जेको ॿियो मक़सद हो इहो कमु हलायो दरवेशन वलीयन फ़कीरन पर हाणे वरी थी आहे मुदाख़लत माना हिकिड़ो कमु हिकिड़े जो आहे उहो उन खे छॾे ॿिए में गिड़ी पियो समझो कोन मुंहिंजी ॻाल्हि हाफ़िज़नि जो कमु आहे क़ुरान पढ़ाइण उहो उन्हनि जो मक़सदु आहे यादि कराइण ऐं ॿियो जेको नबी जो मक़सदु हो अंदर जी सफ़ाई इहो कमु आहे मशाइख़नि जो अल्लाह वारनि जो जेके गुनाहगारनि जे दिलनि ते नज़र करे उन्हनि जे दिलनि खे साफ़ करे ईमान जी दौलत हज़रत ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी वारे वांगुरु जो इंडिया में कदम रखी त 90 लख काफ़िरनि खे पंहिंजे निगाह सां ईमान जे दौलत सां नवाज़े मोहम्मद करीम जो ग़ुलाम बनाई चओ सुभान अल्लाह हथ मथे त खणी चओ सुभान अल्लाह। ऐं टियों जेको नबी जो मक़सद आहे वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह इन्हनि खे क़ुरान ऐं हिकमत मां मुराद सुन्नत जो इल्म ऐं क़ुरान सेखारींदो आहे इहो कमु आलिमनि संभालियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलिमनि जी तारीफ़ कंदे फरमायो इन्नल उलमा वरसतुल अंबिया व इन्नल अंबिया लम युवर्रिसु दीनारन वला दिरहमन वलाकिन वरसुल इल्म आलिम नबीयन जा वारिस नबीयन वरसे में पैसा न माल न मिल्कियत न काशे वरसे में न छड़िया इल्म छड़ियूं आलिम उन वरसे के हलाइन पिया पर आलिम असा जेड़ा न असी दमड़ी आलिम बनायो तालिब इल्म आयो दीन जी खिदमत करण वारा आलिम हुजन त हजरत इमाम अहमद बिन हंबल जेड़ा जेके वक्त जे डिक्टेटर सा टक्कर हणी अल्लाह जे दीन जे
सर बुलंदी जो कम कना है आलम हुजन अमीरुल मुजाहिदीन हाफिज खातिम हुसैन रज़वी जेड़ा जेके मदीने जी साईं जे नामूस जे पहरे जन जेला जेल बर्दाश्त कंदा आहिनि पर पोइते हटण जो नालो न वठंदा आहिनि हथ तो मथे खणी जो सुभान अल्लाह एड़ा आलम हुजन सुभान अल्लाह इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि जेड़ा आलम अहमद बिन हंबल जेड़ा आलम है जो बादशाह सा टक्कर ही बादशाह है साईं जेला आर्डर कढियो तो चौक ते बियारे कोड़ा हणोस बुढ़ड़े दीन जे आलम के 70 साल का मथे उम्र जिस्म ता कमीस लाहे कोड़ा प्याहणन मिठड़ा असां के चमाट कान लगी असी तो पक्की पकाई मानी पिया खाऊं हजरत इमाम अहमद बिन हंबल 70 साल जी उम्र में पुठन ता कमीस लथी एकड़ो कोड़ो हणी चवन त दीन जे मसाले ता हटी वन चेतो न हटंदुम वरी बियो हटी वन न हटंदुम टियों हटी वन न हटंदुस चौथों हटी वन न हटंदुस पंजू हटी वन न हटंदुस के चयो ओ अहमद बिन हंबल जान न हली वञई चेतो हिकड़ो सिर हबीब के नींदे लज मराम वाड़िया बेटाई सही फरमाए तो हिकड़ो सिर हबीब के नींदे लज मरा हुजन सिर घना वारियां वारियां आला हजरत अजीमुल बरकत इमाम अहले सुन्नत असां जे दिलन जी धड़कन चेतो करूं तेरे नाम पे जा फिदा न बस एक जा दो जहां फिदा साईं जहांगीर त ईअं थो चए न पोइ मुखालफ़तूं थींदियूं पर चवंदो करूं तेरे नाम पे जा फिदा न बस एक जा दो जहां फिदा गर जी ओ जी जहां से ना भरा करूं क्या करोड़ों जहां नहीं एकड़ो कोड़ो बियो टियों चौथों पंजों छहों दारा शुकू कादरी सफीनतुल औलिया में लिखी त 100 कोड़ा लगस बेहोश थी जमीन ते गिरियो पुत्र शागिर्द मथा बिठा साईं होश में आया फरमायूं हीरन हीरन पुत्र जो कन बाबा तबियत सही ना है छा था चो फरमायूं पुत्र यो सामू शैतान बिठुआ मुखे चे थो अहमद बिन हंबल मुझे मकरन का बची वे पैसन जू लालचू माल जू ॾिनियूं मां मिल्कतूं तोखे कई ऑफरूं थियूं पर तो दीन जे करे मुझे मकरन खां तूं बची वियो आहे तोखे मुबारक आहे मां जो मूं ते हमलो न कर अञा मुंहिंजो नफ्स मूंसां गॾु आहे मतां मूं ते हमलो थी सघे अञा न हींअर न इन हालत जे अंदरि इमाम अहमद बिन हंबल दुनिया तां लाॾाणो कयो ओ ॾेरे लाल वारो जॾहिं दारा शुकू लिखो इन इलाइक़े जे अंदरि हज़रत इमाम अहमद बिन हंबल जो बगदाद में जॾहिं जनाज़ो कयो मंझंदि जो टाइम हज़ारनि जे तादाद में पखी आया जन पंहिंजे परनि सां अहमद बिन हंबल जे जनाज़े ते छांव कई करामत जॾहिं गैर मुस्लिमनि ॾिठी हज़ारनि जा हज़ार गैर मुस्लिम हीअ पंहिंजो लिबास लाहे चयूं सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे नढे अहमद में ही कमाल आहे त वॾे अहमद मदीने जे ताजदार में छा कमाल आहे ए आलमन तकलीफों द वक्ती अचन थियूं पर करम थींदो न पुजंदो इस सूरत नु में सैयद खां मां दुआ कराया नाने के जो भारत थस असा गरीबन जी फकीरन जी इस सूरत नु मैं जाना काम ए वक्त में नबूवत जो मुजाहिद पीर से मेहर अली
इस सूरत नू मैं जाना जाना खाते जाने जहां नाखा सच आखा ते रब दी शाना शाना खा सच आखा ते रब दी शाना जिस शान तू शाना सब बढ़िया ओ चो सुबहान अल्लाह मा अजमलक मा अजमलक मा अकमलक मा अहसनक मा अजमलक मा अकमलक मा अहसनक मा अजमल। यो खिताब जी सीगे सां फेल तअज्जुब जो होंदो गायब जी सीगे सां जॾहिं सर्फ़ सगीर में पढ़बो ब अदरबहु व अदरिब बिही व दरुब पर हिते चए थो न मा अजमलक मा अकमलक मा अहसनक माना साईं तव्हां केॾा सुहिणा हो वाह साईं वाह। अॼु हिते जलसो थियो न साईं अलामा साईं जहांगीर साईं वटि साईं जो मदरसो दुआ कयो अला करे क़यामत ताईं आबाद हुजे शाद हुजे तव्हां दोस्तनि जो तामन हूंदो त इंशाअल्लाह ताला मां अजमलक मां अकमलक मां अहसनक इहे फेल तअज्जुब जे सीगन सां हिते जी तव्हां आयो चवंदोसीं वाह जलसो थियो साईं वाह जो मदरसो खोलियो आहे ॾाढा माशाअल्लाह शागिर्द अथसि रिज़वी पटको ॿधियो वेठा आहिनि ऐं लबे क्या रसूल अल्लाह जा नारा पिया आहिनि वाह साईं वाह। इहे मदरसे जे अंदरि तव्हां वाह वाह कई पीर साहब खे जॾहिं ज़ियारत थी न त चए पियो सुबहान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक किथे मेरे अली किथे तेरी सना। दीन जी खिदमत ऐं मदरसा जेके आहिनि इस्लाम जा किला आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में मदीने में मदरसो हो जे तोड़क गैर इस्तिलाही मदरसो हो। गैर इस्तिलाही माना माना मदरसो उनखे चयो कोन वेंदो हो पर मदरसो हो छो त मदरसे जो कमु छा आहे मदरसे में क़ुरान जी तालीम उते बि तालीम हुई। मदरसे में अञा ख़ानकाई निज़ाम असांजे सिंध जो आलिम हो मौलाना मुफ्ती अब्दुल्ला टिपटराई रहमतुल्लाह अलैह भानन जे भर में मज़ार अथसि टिपट शहरा उन ॻोठा उन टिपट में असीं वियासीं त मस्जिद शरीफ़ ऐं मदरसे जे भर में साईं नंढड़ियूं कोठड़ियूं ठाराए छॾियूं त मां पुछियो मान इहे नंढड़ियूं कोठड़ियूं छाजे करे आहिनि चयो साईं बुज़ुर्ग जॾहिं सबक़ पढ़ाईंदो दर्स ॾींदो हाफ़िज़ हिफ़्ज़ यादि कंदा हुआ आलिम वरी इल्म जो कमु पढ़ंदा हुआ त इन नंढड़ियुनि कोठियुनि में अल्लाह वारो उन्हनि खां रियाज़त कराईंदो हो ज़िक्र कराईंदो हो। ऐं मिस्र में जामिअतुल अज़हर असीं जॾहिं वियासीं त उते मिस्र में जेका अल्लामा ऐनी बदरुद्दीन ऐनी जो मदरसो आहे इते इन्हनि जॻहुनि ते मुख़्तलिफ़ आलिमनि जूं ख़लवतूं आहिनि। हिकिड़ी ख़लवत असां ॾिठी जंहिंखे चवनि पिया ख़लवतुल इमाम जलालुद्दीन सुयूती ही ओ आलिम जंहिंखे 75 मरतबा नबी करीम जी ज़ियारत थी पर सुबुह जो सबक़ पढ़ाए शाम जो सबक़ पढ़ाए वरी उन नंढड़ी कोठड़ीअ में अंदरि वेंदो हो 7 साल इन कोठीअ जे अंदरि ॾींहं जो रोज़ो रखंदो हो दर्स बि ॾींदो हो ऐं राति जो बि मुस्तफ़ा जी हदीस वेही लिखंदो हो। चओ सुभान अल्लाह। इहो मदरसे जो कमु हो मदरसो इहो गैर इस्तिलाही नबी जे दौर माण्हू नबी जे दौर मदरसो किथे हो नबी जे दौर में मदरसो हो मदरसा दीन जो किलो ऐं इन्हनि मदरसनि जी ख़िदमत करणु असां तव्हां ते लाज़िम आहे। उहो मशहूर हिकिड़ी हिकायत आहे त हिकिड़ो दरवेश हूंदो हो मदरसे में तालिबनि जी ख़िदमत करे उन्हनि जे लाइ कॾहिं अन्न खयो अचे कॾहिं गिहु खयो अचे कॾहिं अटो खयो अचे मुख़्तलिफ़ शयूं खणी ईंदो हो। पोइ हिकिड़े दफ़े मदरसे जा तालिब वरी हूंदा आहिनि हरकती पाण में कचहरी पिया कनि हे वीचारो को अन्न ढोए थकिजी अचे पहुतो त शागिर्द पाण में पिया चवनि असां वारो गॾु आयो या कोन आयो हिन जो गॾु कंहिंखे था चवनि पोइ हिकिड़े ॿिए जो आयो आयो आहे गॾु अटो खयो पियो आयो अटो कुल्हे ते हुस दिलि में सोची मां मदरसे जी ख़िदमत कयां ऐं ही वरी मूंखे गॾु चवनि ॿार खणे पियो त हुन नालो रखियुसि गॾु छो त असांजा माण्हू त ख़ुदा करण त ख़ुदा करे ॾियनि ॾींदा जे मोहतमिम साहब खे को अन्न जो पाचको त वरी परे खां बीहंदा त ख़ुदा करे साईं जहांगीर पाण मूंखे अची पेरे पई हथ बि ॾे ऐं अंदरि वञी चांहि बि प्यारे
मानी बखाराए हालांकि ही कम है खुदा जे रजा जे ला हिन दरवेश यो सोचो ताने यार मां मदरसे जी खिदमत ब कया अन्न बाणे जान मानियो खणी जान चायूं खणी जान आई मुखे कदे चे रात जो टाइम हो घर हलियो वियो सुमी रहो हाने मदरसे नवी दुस ई ख्वाब में पियो निहारे त ऐलान पियो थे त मदरसे जा तालिबो अचो हलो जन्नत में हलो हिन जे मदरसे जा तालिब जन्नत जे गेट ते भी पिया चवन असा कोन विंदासी जन्नत में छो बाबा हलो जन्नत ला मानो सकन ता जन्नत में कोन विंदो न असी कोन विंदा छो असा वारो गड हले त पो असी जन्नत में हलो न छो ता वारो गड जानवर जन्नत में विंदा जा जानवर कोन विंदा ता गड ता वारो जन्नत में के विंदो चेना असा वारो गड इयो आ अखिन में लुड़का आया रोई तो चे ओ तालिबो हाने गड चो बियो नालो रखो मां ता जी खिदमत कंदो छो त रब मुखे ख्वाब जे जरिए बुधायो आ त जन्नत तालिबन के त मिलंदी आ पर तालिबन जे खिदमत गुजारन के भी खुदा जन्नत अता फरमाए छडी मदरसे जी खिदमत करण वरी शे आ चाहो इंशाअल्लाह ताला कभी पंजा बचड़ा छडियो मदरसन में साईं जो मदरसो है माशाअल्लाह रसो साईं बुधायो पे कितना शागिर्द साईं घणा बुधाया 50 का मथे शाह थोड़ो टाइम थियो साईं के दुआ कयो अल्लाह साईं अजीम मुजाहिदन के हजरत किबला साईं सैयद अल्लामा सैयद महफूज अली शाह नईमी साईं जन साईं अल्लामा साईं जहांगीर जो मोती ता के तराशे हिन इलाके में दिनो आ अल्लाह कंदो ए फैज ता क़यामत जारी हुंदो आई अज वरी मौजू रखियो छन हजरत अमीर हमजा जेको असदुल्लाह या अल्लाह जो शीह व असद रसूलिही आई उन जे रसूल जो बशीह वा मकाम वारो मर्तबे वारो असी मदीने में हासी एकड़े दफे हजरत अमीर हमजा जे मजार ते वेठा सी एकड़ो अरब सगो रोह आयो बुध जो आखिरी गाल आयो तो वेठा सी कचहरी फी चीसी माया बगदाद जो किथां जो नालो तो भलो आ डाडो सोने जो साईं जो मदरसो शुरू थियण वारो आ त जिक्र उन जो बटड़ी गालियों कया मां संदन बारे में मनकबत ठाई आ मदरसे जे बरकत ला पढ़ां थो चाहो त पढ़ा न त बस हलूं सरदार वलियन जो मिठा पीरन जो ही पीरा दिलबर दस्तगीरा सरदार वलियन जो मिठा पीरन जो ही पीरा दिलबर दस्तगीर दुश्मन कुटबाई जिए उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट जे के कुटबो वडो मौलविया पीरा माजो ओह मुफ्ती हुजे मौलविया भले वडो पीरा दिलबर दस्तगीरा आ दाहिरी उबैदुल्ला सदर दरजो ही कुतड़ो सदर दरजो ही कुतड़ो मुखे सदाई उन दी मिठा रहंदी उकीरा दिलबर दस्तगीरा चेरे मां बगदाद जो आया आई बादशाह पीर जे पुत्र जो नालो हो इब्राहिम सैयद इब्राहिम उन जी औलाद मां असा जा वडड़ा असा के चंदा हा पुछजो असा जा वडड़ा असा के चंदा हा त मदीने वजो त सरकार जे दरबार में दुनिया जी का दुआ न कजो न समझो वाल सरकार जे दरबार में वजो दुनिया जी सवाल न कजो मुझे वालिद सही मुफस्सिर कुरान चयो न सही फरमायो के कयो पुटन जो सवाल आ के घुरियो खजानो माल आ पर मुखे दियो का इश्क जी जरी पियो अच्छा अजा अलामा सही जहांगीर चवंदो अलामा सही किबला सही मंजूर अहमद सही हैदराबाद का आयो आ भलो किताब लिखो जमाने पढ़ियो
पढ़ियो कोने पर मां समझा तो तहकीकी किताब आ तवा के खयो पे हलियो वठो इंशाल्लाह पढ़ो त डाढो तवा के फायदो मिंदो साईं सब चवंदा छा चवंदा त को सदर जो को वजीर जो को गुलाम अमीर जो पर नाज़मूल तुझी नौकरी प्यो अजा 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 मदीने में जी असांजा वॾा चवंदा सैयद जीलानी त को बि दुनिया जो कम सरकार खे न चइजो पोइ असां चयो वॾनि खे दुनिया जा कम बि थियनि था कंहिंखे चऊं दुनिया जो कम नबी साईं खे न चइजो बाक़ी जे तव्हांखे घणी मुहिम वॾी का अची वई आहे मुश्किलात आहे तकलीफ़ आहे आज़माइश आहे परेशानी आहे घणो हाजत वॾी मुश्किल वारी अची वई आहे त पोइ सलातो सलाम पढ़ी करे सैयद शुहदा हज़रत अमीर हमज़ा जे दरबार में अचजो उते अमीर हमज़ा जे दरबार में अर्ज़ कजो ओ मुझे महबूब जा चाचा सरदार जो तोसां प्यार महबूब खे असां जी पारत बिकर ऐं ही कम असां खे वठी ॾे छो त मदीने जी अमारत हुकूमत अमीरियत कायनात जी हुकूमत त सरकार वटा पर मदीने जी अमीरियत अल्लाह जे हबीब हजरत अमीर हमज़ा खे अता फरमाई जंहिंखे नबी से सैयद शुहदा जो लक़ब ॾिनो घणा माण्हू चवंदा बस सैयद शुहदा तां हज़रत हमज़ा हुआ तंहिं करे इमाम हुसैन खे तां सैयद शुहदा न चओ अल्लाह पनाह ॾे इहो असांजो अक़ीदो कोन्हे गाल बुधो अब हेरी गाल बुधो बस आखिरी गाल छा छा चवंदा अब नबी साईं जो हज़रत अमीर हमज़ा खे जो सैयद शुहदा हाणे इमाम हुसैन खे सैयद शुहदा न चओ मां जो छो जी नबी साईं चओ न सैयद शुहदा हमज़ा इब्न अब्दुल मुत्तलिब मां जो सही कहिड़े किताब में हदीस आहे जे अल मुस्तदरक में इमाम हाकिम नीशापुरी जो किताब आहे मां जो हदीस पूरी पढ़ी अथव या अधड़ा हिकिड़ा हूंदा अथव अधड़ सम्झो था कोन सम्झो असांजा उस्ताद वॾा हूंदा अमीनानी शरीफ़ में उहे ॿिया बुज़ुर्ग बि चवंदा अब अनपढ़े खां न ॾिजो अनपढ़े खां ॻाल्हायो अध पढ़े खां ॾिजो छो त अध पढ़ियो आहे उहो तव्हांखे हणी जीअं नेट ते हिकिड़ो हले पियो इंजीनियर आहे अलाए डॉक्टर आहे हाणे उहो अची निकितो आहे साईं मां वॾो इंजीनियर तूं इंजीनियर आहे तूं जॻह ठा तुंहिंजो कहिड़ो कमु तुंहिंजो कहिड़ो कमु दीन में हेॾे तूं इंजीनियर माण्हू तुंहिंजो छा वञे दीन में इंजीनियरनि खां सिखंदासीं छा तॾहिं चवंदा हा वॾा त बाबा अनपढ़े खां न ॾिजो अध पढ़े खां ॾिजो अध पढ़े खां जो अध पढ़ियल आहे न क़ुरान करीम जे उलूमन सां साईं महफूज़ अली शाह नईमी खां उलमा खां पुछो त कम अज़ कम क़ुरान जे तफ़सीर जे लाइ 6-7 इल्मनि जो ॼाण ज़रूरी आहे इल्म सर्फ़ इल्म नहव इल्म बलागत में 3 इल्म इल्म मानी इल्म बयान इल्म बदी इल्म हदीस इल्म फ़िक़्ह इहे इल्म अचनि त पोइ क़ुरान जो तफ़सीर थो करे हाणे वरी हे ॾिठो हाणे ॿिए पासे कमाई कान्हे नेट ते वरी यूट्यूब ते चैनल ठाहे अदा मां इंजीनियर हाणे मां तव्हांखे दीन सम्झाईंदुसि तूं जॻहूं ठाह रोड ठाह तुंहिंजो छा वञे असांजे दीन में असांजे दीन जे लाइ आहिनि त रब्बानी आलिम आहिनि जन जो हिकिड़ो हथु अल्लाह जे दीन जे किताब में आहे ऐं ॿियो हथु आहे त मदीने जे ताजदार जे दामन में ये कुछ नारो हणे जज्बो चढ़े न उथी भी लबेक जो नारो हणा उथी भी हाँ ये हिम्मत कर माशाल्लाह वेहो वेहो पर हाणे नारो हणो ॻाल्हि पूरी कयां जज्बे में माशाल्लाह नारो हण लबेक या रसूल अल्लाह हज़रत हमज़ा जे लाइ चीज़ सैयद शुहदा इमाम हुसैन खे न चओ मां जो कहिड़े किताब में हदीस आहे जी मुस्तदरक में मां जो अधड़ा जी अधड़ा अधड़ मां जो हाणे अधड़ ई तो हाणे अधड़ खे मां छा कयां इहा हदीस पूरी पढ़ कीअं मुंहिंजो नबी से फरमायो सैयद शुहदा हमज़ा ऐं उहो माण्हू जे ज़ालिम बादशाह खे हक़ चयो मां चयो यज़ीद जहिड़ो ज़ालिम डिक्टेटर उनखे हक़ चयो त मुंहिंजे मुर्शिद इमाम हुसैन चयो ऐं हक़ चई करे दुनिया वारनि खे ॿुधाई त असांखे दीन सां प्यार आहे ऐं हींअर जेके सिंध में केनाल पिया ठहनि असीं सभई जेके उलमाए किरामनि सवेर तव्हांखे नारा पिया हणायूं सभई असीं चऊं था असांखे नामंज़ूर हल इहो त चऊं था पर शरअन इहो हराम आहे छो त हिकिड़ो उसूल फ़िक़्ह में ज़ाब्तो आहे ला दरर वला दिरार इन जो मतिलबु इहो आहे
त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ॿिए जो नुक़सान क़सदन थो करे, हिकिड़ो हूंदो आहे बग़ैर क़सद जे, माना इरादो कोन्हे त ॿिए खे नुक़सान थिए पर थिए थो। मिसाल हिकिड़े माण्हू जो घर आहे, उन घर में अथसि वण, ॿियो वरी घर अथसि भर में। हाणे हिन जे वण जी पाड़ हुन जे घर जे भित जे तामीर जे भर में आहे। हे वण खे पाणी थो ॾे त मुंहिंजो वण वॾो थिए, हिन जी नीयत इहा कान्हे त को मुंहिंजे पाड़े वारे जे घर खे भित खे तकलीफ़ अचे या डहे या ख़राब थिए, पर शरीयत चयो त हिन जे पाणी ॾियण सां पाड़े वारे जी भित खे नुक़सान थिए त पोइ इहो नाजाइज़ आहे। असीं चऊं था त हे पंजाब वारा था चवनि अदा असां केनाल ठाहींदासीं, तव्हांखे कहिड़ो नुक़सानु आहे, असांजो पंहिंजो पाणी आहे, असीं पंहिंजो पाणी पोइ भिटुनि में छॾियूं, पटनि में छॾियूं, दरिया में छॾियूं, असांजी मर्ज़ी आहे। मां जो तव्हांजी मर्ज़ी कीअं आहे, 45% पाणीअ जी सिंध में खोट आहे ऐं पाणी जा टोटल माहिर था चवनि त जेकर केनाल ठहिया त नुक़सानु थींदो। तव्हां त ईअं था सम्झो त नुक़सानु कोन थींदो, पर नुक़सानु थिए थो। जीअं मूं मिसाल ॾिनो त घर जे वण खे पाणी थो ॾे, पाड़े वारे जी भित खे नुक़सानु थिए थो, सम्झे थो त नुक़सानु कोन थींदो पर थिए थो हराम आहे। इहे सिंधू दरिया ते केनाल हराम आहिनि, नाजाइज़ आहिनि। असांजी सिंध निधड़की न आहे। ओ डेरे लाल वारो हथ खणी चइजां असांजी सिंध वलीयनि जी नवाज़ल आहे, भिटाईअ जी नवाज़ल आहे, कलंदर जी नवाज़ल आहे। इंशा अल्लाह ताला जेसी ताईं ख़ुदा जी खुदाई क़ाइम आहे, तेसी ताईं सिंध जी सिंधनि जी सिंध बि क़ाइम आहे, वलीयनि जा आस्थाना बि क़ाइम आहे। ए जायज़ ही कोने के पर हाणे जे तव्हांखे पाणी मिले त इहो कमु कजो, मदरसे सां तामन कजो। मां हिकिड़े ते लिखियो त फेसबुक ते मुंहिंजो भाउ पाणी असांजा सिंधी बि सुधरनि, कुझु पाणी मिले न पोइ वरी फसल जो पैसो इहो वरी ॼण ॻाइणनि खे, नाचुनि खे, शराबियुनि खे। हिकिड़े वरी चयो से भला तव्हां मौलवियुनि खे ॾियूं छा? मां चयो बसि कोन था ख़बर, तव्हां दीन में ॾियो, मदरसनि खे ॾियो, तक़वियत थिए। ही आलम तयारु थियनि। फ़लस्तीन में ॾिसो केॾो ज़ुल्म पियो हले ऐं इहे जेके हिकिड़ा हेड़े उमरकोट ॾे हिकिड़ो कुतो मरी वियो त हुन कुते जे मरण ते सभु निकिरी आया। अदा वॾो ज़ुल्म थी वियो आहे, असांजो इंसान ज़ात जी तज़लील कई अथनि, मारियो अथनि। तव्हांजे इंसानियत जो तव्हांखे एतिरो दर्द आहे त पोइ तव्हां हिते जेको इंसानियत जो रतबा पियो वञे छो चुपायो? तंहिंजो मतिलबु आहे तव्हांखे दुश्मनी इस्लाम सां वा, तव्हांखे दुश्मनी दीन सां वा, तव्हांखे दुश्मनी करीम नबी जे ग़ुलामनि सां वा। पर तव्हां जहिड़नि जी असांखे ज़रूरत बि कान्हे का। असांजे सिंध जे अंदरि हे ख़ुदा जो कसम खणी थो चवां, हे असांजा जलसा न, तव्हां हज़ारनि जे तादाद में, सवनि जे तादाद में माण्हू, ख़ुदा जो कसम आहे झरनि में, झंगनि में, बहिराणनि में, बरपटनि में, थरनि में, जिथे रस्ता बि न आहिनि उते जॾहिं मदीने जे साईं जो नालो खणूं था माण्हुनि जे अखियुनि मां लुड़क लड़ी था अचनि। इहा मोहब्बत इन लूसन कान विधी आहे, इहा मोहब्बत अल्लाह विधी आहे ऐं जंहिंजी मोहब्बत ख़ुदा सीने में विझे इंशा अल्लाह ताला सिंधियुनि जे ज़ुबानुनि ते ऐं दिलनि ते कल्ह बि या रसूल अल्लाह जो नारो हो ऐं जॾहिं महशर जो मैदान थींदो तब लब्बैक या रसूल अल्लाह जा नारा हणी जन्नत में अली मुस्तफ़ा जा ख़ुदा जा दीदार कंदा। मदरसे सां तामन कयो। सुभाणे अलामा साईं जहांगीर साईं ॿुधायो सुभाणे ही कमु शुरू थींदो। इफ्तिताह असबाक पंहिंजे बचड़नि खे छॾियो पढ़नि ऐं मुजाहिदा रुॻी तव्हांजा बचड़ा इंशाअल्लाह मौलवी न थींदा पर कुहाड़ा मौलवी थींदव। अॻे असांजे ॿाहिरि में रवाज हो फलाणो कुहाड़ो मौलवी आहे, सो साईं वटि इंशाअल्लाह ईंदा कुहाड़ा मौलवी थींदव। वधीक पोइ वरी लतीफ़ हाफ़िज़ असलम ॿुधाईंदो आहे कुहाड़े मुतालिक़। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लामा मुजाहिद आले सुन्नत क़िबला साईं जहांगीर रज़वी जूं ख़िदमतूं क़बूल ऐं मक़बूल फरमाए। ख़ुदा मुंहिंजा टूटा फूटा लफ़्ज़ क़बूल करे, शल हिन लफ़्ज़नि जे सदके मुंहिंजी बख़्शिश थी वञे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।